अल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हदीस किताब मुस्नद अहमद में सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु जन जी हदीस में इमाम अहमद बिन हम्बल रहमहुल्लाह जन ये हदीस मुबारक का जिक्र कई हिकिड़े ॾींहुं नबी करीम सलातो सलाम जन वटि हिकिड़ो माण्हू के माण्हू जी शिकायत खणी आयो ऐं हुजनि वरी ॿई सहाबी। जंहिं सहाबी सगोरे जी शिकायत आंदी वई हदीस में अचे थो त शिकायत करण वारे चयो साईं नमाज़ में पाबंदी सां थो पढ़े बल्कि आम नमाज सां ही तहज्जुद जी नमाज में वरी पाबंदी सां थो पढ़े पर या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन सां गॾोगॾु इन माण्हू जी ही शिकायत आहे। नबी करीम सलात सलाम जन माण्हू जी शिकायत ॿुधी पाण करीम सलात सलाम फरमायो इन्नहु सयनहा इन माण्हू खे चवण जी ज़रूरत कान्हे इन माण्हू जो नमाज सां तालुक आहे तहज्जुद जी नमाज ताईं कि नमाज जी पाबंदी करे तो इहा नमाज इनखे पाण सुधारे छॾींदी। जेको त जो तव्हां ज़िक्र करियो पिया इहा नमाज ही इन खां कोताही छॾाईंदी रुगो हदीस कोन्हे बल्कि क़ुरान आहे इन्न सलात तन्हा अनिल फहशाइ वल मुनकर। नमाज उहा शइ आहे जेका हर बुराई खां बुछड़ाई खां ईमान वारनि खे रोके थी बचाए थी महफूज़ करे थी। त हाणे हीउ प्रोग्राम मगरिब खां वठी करे हेसी थी माशाअल्लाह बेहतरीन ख़िताबात अक़ीदे खां वठी करे अमल ताईं असां काफ़ी सारी क़ीमती ॻाल्हियूं ॿुधी चुका आहियूं बल्कि खणी ईअं चइजे त क़ीमती ॻाल्हियूं सभु ॿुधी चुका आहियूं। जेकॾहिं असीं सोचूं अमल जे लाइ त काफ़ी कुझु ॿुधो अथऊं इहो ई असां लाइ काफ़ी आहे पर अल अम्र फ़ौक़ल अदब जे तहत इंतिहाई इख़्तिसार सां हाज़िरी भराइण जे इरादे सां इख़्तिताम ते नमाज़ जे बारे में चंद ॻाल्हियूं ज़िक्र करियां थो त नमाज़ जी दीन में केतिरी वॾी अहमियत आहे जेका शरीयत ॾसी आहे ॿुधाई आहे उनखे ॼाणी सम्झी ॿुधी वरी माशरे ते जेका लोणो हणूं था हक़ीक़त इहा त उहा हैसियत न नमाज खे नमाज पढ़ण वारनि ॾिनी आहे न पढ़ण वारनि ॾिनी आहे। हिकिड़ा त मुर्गे पढ़नि ई कोन था अल्लाह उन्हनि ते बि रहम करे अल्लाह उन्हनि खे बि सम्झ ॾे नमाज़ जी पाबंदी पंहिंजे अंदरि पैदा कनि
बावरी कई अड़ा मानू जेके पढ़ंदा सी घणी चौदसी सब इल्ला माशाल्लाह। नमाज की हैसियत चाहे नमाज कम केड़ो वा नमाज आहे छाजे ला इनजो मकसद चाहे मतलब चाहे ॾींहं में 5 मरतबा सद तो दे ही तो 5 तो थिया न पोइ मेहरबानियूं। हदीस किताब सही बुखारी पढ़ूं था, किताब बदइल खल्क पढ़ूं था, बाबुल मेराज पढ़ूं था। मेराज जी रात रब ताला 50 मरतबा फर्ज कई, रात ऐं ॾींहं में 50 मरतबा। 2 मिंटनि जे लाइ सोचजे, रोज़े जी एतिरी ज़ोर कोन्हे, हज जो एतिरो ज़ोर कोन्हे, उम्रे जो एतिरो ज़ोर कोन्हे, हिकड़ी नमाज 50 मरतबा। आखिर में जो कारण चाहे सबब चाहे इंतहाई इख्तिसार से चंद गालियों जिक्र करियूं था। इंशाअल्लाह मुझे तव्हांजो दिल ऐं दिमाग़ हाज़िर हुजे, सोच इहा हुजे इंशाअल्लाह। ये जेके गालियूं ॿुधूं था ये गालियूं रुगो ॿुधंदासीं कोन बल्कि पंहिंजे सीननि में सांडींदासीं। नमाज के उन नज़र सां ॾिसंदासीं जेका नमाज के अल्लाह जी शरीयत हैसियत ॾिनी आहे, ऐं जेका शायदि असां अञा ताईं नमाज के उहा हैसियत कान्हे ॾिनी। नमाज की पहिरीं पहिरीं हैसियत इहा त मुसलमान तुंहिंजी ज़िंदगी में केॾा बि वॾा मसला हुजनि, तुंहिंजे मसलनि जो हल नमाज आहे। हीउ समाज मुआशिरो मुसलमाननि जो आहे। किथे बेरोज़गारी आहे, किथे बीमारी आहे, किथे तंगदसी आहे, किथे परेशानी आहे। ईअं सम्झो त हर घर मुसीबतनि सां घेरियल आहे। ऐं हर घर मां तव्हां इहा दां ॿुधंदो त को कंहिंखे थो चवे फलाणा तूं मुंहिंजे लाइ दुआ घुर, को कंहिंखे थो चवे फलाणा तूं मुंहिंजे लाइ दुआ घुर, को थो चवे छा कयां, कहिड़ो कमु कयां। अल्लाह जी शरीयत चए थी अल्लाह जा बाना तुंहिंजे सभिनी मसलनि जो हल नमाज आहे। तुंहिंजो वॾे खां वॾो मसलो, वॾे खां वॾो मसलो, केॾो बि वॾो मसलो आहे, हुनजो हल नमाज से। ऐं यादि रखी छॾिजां, मतां तूं चई थी के मौलवी जी सोच आहे या के आबिद के आलिम जी सोच आहे। अल्लाह जी शरीयत चए थी जेके इंसानियत में इंतिहाई अज़ीम तरीन माण्हू गुज़रिया उन्हनि सभिनीनि जो अक़ीदो हो त मुश्किलात जो हल नमाज आहे। चंद मिसालनि ते गौर कयो। हदीस किताब सही बुखारी में किताबुल बुयू में बाब शर्र दवा ॿियनि बि खोड़ सारे जॻहनि ते हदीस मुबारक मौजूद आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हिकिड़े चकर ईअं थियो, इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजी घरवारी सैयदा सारा सलामुल्लाह सां गॾु सफ़र ते निकिता। केर? इब्राहिम। ईअं सम्झो त इंसानियत में इल्म ऐं अक़ल इन माण्हू ते दंग आहे। ही उहा ज़ात आहे जो विछड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला छा फरमायो? फरमायो वत्तबि मिल्लत इब्राहिम हनीफा। ऐं मिश्रा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां के हुकमात इब्राहिम अलैहिस्सलाम जे नक्शे कदम ते हलो। कल फरमाए कद कानत लकुम उसवतुन हसनतुन फी इब्राहिम। ऐ दुनिया जा इंसानो तव्हां जे लाइ इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी में वॾो बहितरीन नमूनो आहे। बल्कि फरमाए जेको इब्राहिम अलैहिस्सलाम जी वाह के वाट के छॾे वे वमन यरगब अम मिल्लत इब्राहिम इल्ला मन सफिह नफ्सा। अल्लाह ताला फरमाए इब्राहिम अलैहिस्सलाम जी वाट के उही छॾींदा जेके पहिरें नंबर जा बेवकूफ़ हूंदा। जेके बि मंज़िल खपे मतलब खपे उनखे खपे इब्राहिम अलैहिस्सलाम जी राह के अख्तियार कनि, वाट के अख्तियार कनि। मिल्टे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमाया करो अहिड़ो ज़मानो आयो अल्लाह जो प्यारो नबी इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजी घरवारी सैयदा सारा सलामुल्लाह सां गॾु निकिता सफ़र ते हलदे हिकिड़े अहिड़े ख़िते में पुॻा, अहिड़े इलाइक़े में पुॻा जिथे काफ़िर हिकिड़े जी हुकूमत आहे जेको काफ़िर हुजण सां गॾु इंसानियत जो बदतरीन वर्द आहे। जॾहिं बि कंहिं औरत खे गुज़रंदो ॾिसे थो पंहिंजे मर्द सां गॾु उन जी इज़त ऐं आबरू ते हमिलो करण वारो आहे। ऐं उन जाइ ते सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जन पहुता। पाक कलीम सलाम फरमाईंदा इब्राहिम अलैहिस्सलाम जन खे ख़बर पइजी हुई हाणे उन जाइ ते पहुता आहियूं। इंसानियत में अज़ीम फर्द सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम घर वारी सैयदना सारा सलामुल्लाह ॿई वक्त जा अज़ीम इंसान इन जाइ ते पहुता। जी जॾहिं ख़बर पई वक्त जे ज़ालिम में काफ़िर बादशाह जे ख़िते में पुगायूं। वॾी सोचण जोगी ॻाल्हि आहे कि आम आलिम जो मिसाल कोन्हे, उन इब्राहिम अलैहिस्सलाम जो मिसाल आहे। ऐं मसलो बि एॾो वॾो अची वियो जंहिंजो हल साम्हूं को बि नज़र कोन थो अचे। पर सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम इन मसइले जे हल जे लाइ कहिड़ो क़दम खयो? मिरडे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो फिलफोर थी करे पहिरियां वुज़ू कयूं, पोइ ॿ रकातूं नमाज़ पढ़ियूं।
वुजू करे बर रकात नमाज पढ़ी सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम रब जे दर ते सवाल कयो अल्लाह ओ मुझा पालनहार परवरदिगार तुझो खलील मुश्किल जे वर चढ़िला इब्राहिम अलैहिस्सलाम जी घरवारी सैयदा सारा सलामुल्लाह बितराकणी दुआ पी घुरे अल्लाह अरे तुझे खलील जी घरवारी सारा सलामुल्लाह भी परेशान आ ओ जहान जा पालनहार असां जे मामले के हल फरमा फिर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो हिनन जे नमाज पढ़न जी देर हुई दुआ करन जी देर हुई अल्लाह काफर जे वजूद तेड़ी बीमारी मुसल्लत कई जो हिकड़ी विख अगते न खणी पियो सके इन्हें वाक़े के बयान करे क़यामत जे दिहाड़े ते विश्व मोहम्मद करीम अलैहिस्सलाम दुनिया के दस्यो तुझा केड़ा मसलान तुके बेरोजगारी वकोड़ियो वा तुके बीमारन घेड़ियो वा परेशान इन केड़ी मुसीबतन ही चाहन इब्राहिम अलैहिस्सलाम जी जिंदगी ते गौर कर वड्डे का वड्डो मसलो पर खलीलुल्लाह के हल नजर अचे तो नमाज वक्त गुजरी वियो आ असा हमेशा ॿुधूं था बदर की लड़ाई में मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सां गॾु 313 इहो ॿुधूं था उन्हनि जी मदद इमदाद जे लाइ अल्लाह जा फरिश्ता नाज़िल थिया हा इहो ॿुधूं था त अल्लाह जे फरिश्ता लही करे जंग जे मैदान में मुसलमाननि जी मदद कई हीअं सम्झो जिथे का फतह मुमकिन नज़र न पई आई अल्लाह मुसलमाननि खे फातह बणायो पर सॼे सफ़र जे पोयां जे होर कंदो पोयां कारकर्दगी कंहिंजी या नमाज़ जी उसने मत पढ़ो हदीस अली बिन अबी तालिब जी सीरीत पर हदीस बिन कोट सारे किताबन में जी मजीद तशरीह तोसी वसाहत मौजूद आ सैयदना अली फरमाए तो जका बदर जी रात हुई बिरडा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जन बदर जी रात जागना रहा मानू सुमी पया मानू वनी करे पंजी जगह ते आराम कयो पर जडे नजर खणी करे सब मोहम्मद करीम अलैहिस्सलाम नमाज में हा अल्लाह जे प्यारे हबीब अलैहिस्सलाम जातरा रब जे हुजूर खेला अल्लाह नमाज पढ़ी वरी दुआ गुरंदा नमाज पढ़ी वरी दुआ गुरंदा ओ मुझा पालनहार परवरदिगार जेके मजन वारा हा आने अज बदर जे मैदान में बिहारा तम ओ मुझा पालनहार परवरदिगार जेकन मदद कंदे बची पंदा जेकन इहे शहीद थी या त मकाबद में हिन खिते में तुझे नाले वठण वारो को भी कोन हुंदो ई पूरी इंसानियत ले पैगाम आ ओ सोचो तो सही सब का वडी इल्मो कलवारी रात में श्री मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी पर जने जो जिंदगी में मुसीबत अचे दी पान रुख कंदा नमाज ना अब आयशा सिद्दीका तो खोड़ सरा मिसाल ना फरमाया थी आसमान में जुड़ थे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा रुख मस्जिद नमाज शुरू सिज के गिरन लगे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नमाज शुरू चंद्र के गिरन लगे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नमाज शुरू असा के कितना सारा मामला दरपेश असा मस के राजे पंजी जिंदगी में आदत चाहिए मसलन जो हल पाड़े वारे का छोक जो मुसलो विचार पंज रब का मसलन जो हल बोलियो मुकाद में तमा बुदो अम्माशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला के बारे में ही आयत नाज़िल थी वत्तय्यिबातु लित्तय्यिबीन वत्तय्यिबून लित्तय्यिबात बीबी साहबा ते तोमत लगी अल्लाह पाक दामनी जिक्र कई सफाई में कुरान लथो पर इन्हें वाक़े जी जड़ पकड़ियो तो लथो की छाले नाज़िल जो पढ़ो सुनन तिरमिज़ी अब्वाब तफसीर सूरह नूर जी तफसीर मुख्तसर बुखारी में मुस्लिम में हदीस ने किताबन में जा बजा तमा के वसात मिलदी इन उम्मुल मोमिनीन जे मसले जे हल जरे कुरान लथो यो तो बुधूंदा पर इन्हें मसले जे कुरान लथो की छाजे आसमान अंदा गवाही लथी इन नमाज जेला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर सैयदा निकरी आई जॾहिं ये ॻाल्हि ॿुधऊं अची पंहिंजे बाबे सिद्दीक़ अकबर जे घर रहण लगी कुछ ॾींहं गुज़री विया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने अबू बकर सिद्दीक़ जे घर आया पुछा था कन आयशा किथे आ आयशा जी अम्मड़ किथे आ आयशा जो बाबो किथे आ हर फर्द जे बारे में आ ॻाल्हि मिले थी तो सबको नमाज में मसरूफ़ आ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने का तवा जो घर चले आयशा हिते आई आ हिकड़ो ही कम्मा ने जो मुसल्लो विछायो करे बैठी आ रब जे हुजूर नमाज पढ़दू वने थी रुकू ऐं सजदा कंदा वने थी अल्लाह जे दर ते सवाल कंदी वने थी हत्ता के मोहम्मद करीम अलैहि सलाम जनाया पाल फरमाइंदा आयशा दे तो खबर मामला मसला चाहिन सैयदा फरमाया थी छा बुधाया जेकर चवणो हो जे हाथ अगे चवा हा तवा जो घर छडे करे कोन चाहा पर फरमाइंदो मुजो मिसाल याकूब अलैहिस्सलाम वांगरा जने जे बचड़े कोने का धार कयो वियो गुम कयो वियो याकूब अलैहिस्सलाम पंजा मामला रब जे दर ते पेश कया अज मु आयशा पंजा मामला रब जे दर ते पेश कया मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी घरवारी उम्मुल मोमिनीन सैयदा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा मुसल्ला बिछाए रब जे दर ते
सवाल करे थी। हिकड़ो डी गुजरियो, बियो डी गुजरियो, चंद दिहाड़ा गुजरिया, जडे धनी जे दर जेके सदीन था, जेके मुसल्ला विछाए रब जे दर ते रब के बुधान चाहन सा अल्लाह हिन मुसीबत में, हिन परेशानी में के बेदर ते कोन वया से, के बे के सा पंजा दिल जा दर्द कोन बुधाया, के जे असा हवाल पंजा कोन हो रहा अल्लाह। असा जो अकीदो ईमान आ सबका वधीक बुधण वारो भी तू आ, सबका वधीक कबूलण वारो भी तू आ, सबका वधीक मेहरबानी मददगार भी तू आ, मसलन के हल करण वारो भी तू आ। जने केरे इहे अकीदा बनाए करे मुसल्ला विछाए तो आसमान तो जिब्रील कुरान खयोंदो चे वत्तय्यिबातु लित्तय्यिबीना वत्तय्यिबून लित्तय्यिबात उलाइका मुबर्रऊन मिम्मा यकूलून। वो मोहम्मद करीम अलैहि सलाम जी घरवारी के ॾिसण चाहियो था, ॾिसो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जी मिठो मोहम्मद करीम अलैहि सलाम पाक आ, अहिड़े तरीक़े सां उन जी घरवारी भी पाक आ। जे मोहम्मद री पाकाई में कोई शक कोन्हे तुने के आयशा री पाकाई में भी कंहिं क़िस्म जो शक न करणु घुर्जे। तॾहिं तो कुरान फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन। ओ ईमान वारो तव्हांजी जिंदगी में लाहा चाढ़ा ईंदा, दुख सुख ईंदा, दर्द ईंदा, कदे बीमारियूं परेशान कदियूं, कदे औलाद परेशान कंदो, कदे बन्नी बारे जा गम वकोड़े वींदा, कदे कारोबार तिजारत जा गम वकोड़े वींदा, केड़े केड़े दर्दन जो नालो खणजे, केड़े केड़े सूरन जो नालो खणजे, पर क़यामत जी सुबुह थी मसलन जो हल जहानन जो रब दसे तो ईमान वारो हिकड़ो ते इंतजार कयो, सबर कयो, तकड़ न कयो, जल्दबाज न थियो। बियो जेको मसलन जो हल तव नमाज के लगी वञो, नमाज का मदद वठो, सबर का मदद वठो, ही कुरान गवाह त तव्हांजा मसला मिड़ई हल थी वेंदा। इन शरीयत जे पैगाम दसियो ॿुधो, जे नमाज पढ़ो था तॾहिं बि समझी छॾियो, जे नमाज खां परे हो तॾहिं बि नमाज जे वेझो थियो। नमाज उहा शइ अथव जेका तव्हांजे मसलनि जो हल आहे, तव्हांजे दर्दनि जो हल आहे, तव्हांजी परेशानियुनि जो हल आहे। जे चाहियो था असांजा मसला हल थियनि त नमाज जा आदी बणिजी वञो। कहिड़ो आहे जंहिंखे अल्लाह जी जन्नत न खपे, फरमाई जो रब जी जन्नत खपे, रब जी रहमत खपे, रब जे गज़ब खां पनाह खपे, तो पोइ उन जो बि इहो ई हल अथव, नमाज़ सां लॻी वञे। नमाज़ जहिड़ी का ॿी इबादत ई कोन्हे। मूंखां अॻु में तव्हां ॿुधो वॾी गहरी ॻाल्हि हुई सुना बिलाल जे बारे में, सोचण जोगी ॻाल्हि है। सही बुखारी में किताबुल फज़ाइल में बाब फ़ज़्ल बिलाल इब्न रबाह में हदीस खोड़ सारे किताबनि में ये हदीस मौजूद आ, पर हिते सोचण जोगी ॻाल्हि आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मल में राज ता मोटिया, यकीन जानो जकन दिल दिमाग जा ताक खोले करे हदीस किताबन के पढ़ूंदा, सुने रसूलुल्लाह जी मजलिस जो जायज़ो वठूंदा, यकीन जानो इंसाफ इन गाल जो नालो आ त बिलाल खां वधीक गरीब कोई कोन हो। जे हदीसन जे किताबन में बे पासे वञूं था, जे जो गुज़रानी कर्ज वठी करे हुयो, जेकर रंगत ते नजर दा कयूं शायद बिलाल का वधीक को रंग जो सादो ही कोन हो। जेकर ज़बानी बोली जो तज़कुरो करियो था तो शायद बिलाल का वधीक को ज़बानी बोली जो सादो कोन हो। पर आखिर केड़ी शे आ, नबी करीम सलाम मेराज ता मोटिया, सुबह जो आया, पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया समय तो दफन अलैक बैन यदय फिल जन्ना। ओ बिलाल तुझे पैरन जो आवाज मु जन्नत में पहुंचे अग्यां बुधो। सोने रसूलुल्लाह के करशी के छोन चयो, के अंसारी सहाबी के छोन चयो, के बे सहाबी जो नालो छो न वरतो, इन फकीर जो ने कतार में नालो छो आयो। अग्यां हदीस में वसात भी मौजूद आ, इने जे करे जो हिंजी जिंदगी में हिंजो घणे का घणो ताल्लुक नमाज सां हुयो। जो जन्नत खपे वो नमाज। पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बिलाल तो जो आवाज नु बुधो जन्नत में पंज बगिया जिब्रील का बुझा कि छा जो आवाज आ, जिब्रील जो सी तवा जे खादिम बिलाल जे पेरन जो आवाज आ। बिलाल जी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे तो खबर केड़ा कम कंदो आ, केड़ी नेकी कंदो आ, तोड़ केड़ो अमल आ जे जे करे रब तोखे एडो दर्जो दिनो आ। हद करे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मकम कंदो आ, जडे भी मुजो गुसू खत्म थींदो आ फिल फोर गुसू करे छडींदो आ, ए गुसू का बाद में फिल फोर बरकात नमाज पढ़दो आ। मिटे मोहम्मद करीम अलैहि सलाम जेडी मलिया गाल बुधी पर फरमांदा बिलाल आऊं समझा तो ते इहा ही गाल आ जे जे करे रब तोखे एडो दर्जो दिनो आ। जे अल्लाह जी रहमत खपे वो यकीन जानो केड़ा वडा हाजी तवा के मिलदा, लखे रुपया
खर्च करे, हज तो करे आया पर मस्जिद सां ताल्लुक कोन जुड़ियो, उमरा तो करे आया पर मस्जिद सां ताल्लुक कोन जुड़ियो, वॾियूं वॾियूं ख़ैरातूं कयूं पर मस्जिद सां ताल्लुक कोन जुड़ियो, नमाज सां ताल्लुक कोन जुड़ियो। ओ अल्लाह जा बाना ही केॾी वॾी बेसमझी आहे। रब सां ताल्लुक जोड़ण जे लाइ, अल्लाह जी जन्नत जी रहमत कमाइण जे लाइ जेतिरो कमाल नमाज में या कंहिं विषय में कोन्हे। ओ सही मुस्लिम जी हदीस मशहूर आहे, सही मुस्लिम किताब सलात बाब फضل सुजूद वल हसी अलैहि। नबी करीम सलाम जो साथरो साहबी पान करीम जो रात जे टाइम ते दरवाजो खोले, दरवाजे खां ॿाहिरि वेठो आहे रबी, अनवर में रबी हिते वेठो आहे। अर्ज़ करे तो हाउ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुगो अॼु कोन वेठो आहे, काफ़ी ॾींहंनि खां पियो वेहां, सर्दी जी रात आहे, तहज्जुद जो टाइम आहे। अनवर में रबी कहिड़ी ॻाल्हि जे करे, कहिड़े सबब जे करे हिते वेठो आहे। अर्ज़ करे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जे करे जो मूं वेही करे सोचो नबी करीम अलैहिस्सलाम के जेकर कम पइजी वञे, माण्हू मौजूद न हुजनि, जेके हुजूद से आरामी हुजनि, को त हुजे जेको नबी करीम अलैहिस्सलाम जी ख़िदमत ले हाज़िर हुजे, उन जे करे मूं सोचे पंहिंजी ड्यूटी खई आहे, हिते तो वेहा। पाण खे फरमायो पोइ पानी गरम कर, पानी गरम कर तो वुज़ू करे तहज्जुद जी नमाज पढ़ो, दुआ कयो अल्लाह असां मुसलमान लॻिया सोच था करे। ये असांजे सरदार जी सोच जंहिंजी पैरवी में अल्लाह जन्नत रखी आहे, असीं तो फर्ज़ छॾियो उन सरदार जा पैरोकार बस अॼाई भले कहिड़े खाते में। हाणे फरमायो रबी पोइ पानी गरम कर, पानी गरम कई, कुछ ॾींहं गुज़रिया, कुछ ॾींहंनि खां पोइ मिस्र मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने फरमायो सलिया रबी, ओ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने पानी गरम करण वारा रबी तो काफी खिदमत कई आहे, हाणे ॿुधा का शइ खपई त सवाल कर, को मुतालबो कर, का डिमांड कर, रब जे हुज़ूर तुंहिंजे लाइ सवाल कयां। वॾो सुहिणो सवाल कीअं कयां। अर्ज़ करे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नी असअलुका मुराफ़तक फिल जन्नह, ओ मिठड़ा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिल थी चाहे जन्नत में हुजां, पर जन्नत में भी तव्हां सां गॾु हुजां। वॾो सुहिणो सवाल कई। अल्लाह असां खे समझ ॾे, असीं दुनिया जा तालिब, ही शइ खपे, हू शइ खपे, मिली वेंदी बि कैसी थींदी, आख़िर रहणी आहे। हिननि जा सियाणप वारा फ़ैसिला। अच्छा जेकर रबी हाणे जन्नत खपई हिकिड़ो कम कजां, जन्नत में वरी मुझी रफाकत खबई त कम कजा, केड़ो कम कजा। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम केड़ो दस प्याजन पान फरमाइंदा व इन्नी अला नफ्सिक बिकसरति सुजूद, ओ मुझा प्यारा साथी नबी वो इयो कम कजा जो कसरत सा नफिल नमाज पढ़, ता त रब जे हुजूर तुजी सिफारिश कंदे मुके आसानी ते। हालांकि अमल खोड़ सारा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अमल जो चई पे सजा रबी फुला अमल कर, फुला अमल कर। हेडी वडी जे मंजिल घुरी थई, हेडी वडी जे सोनी आखिरत जो तलबगार, हेडो वडो जे अजीम सवाल कयो थई, हेडी जे वडी डिमांड रखी थी जन्नत बना, बल्कि जन्नत में मु मोहम्मद करीम अलैहि सलाम जो पड़ोस खपई तो फुला फुला अमल कर। नन्ना मिस्र मोहम्मद करीम अलैहि सलाम नमाज जो दस दई करे क़यामत की सुबह ती मानू के बुधायो अमलन में सब को वडो अमल नमाज आ। जेकर नमाज सा तवा सही नमूने निभाईंदो रुगो रब जी जन्नत न बल्कि जन्नत में तवा के मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी रफाकत मिली सके थी। तो यो करे छॾियो मसलन जो हल नमाज, आखिरत के संवारण जे ला, अल्लाह जी जन्नत के माणन जे ला, जन्नत में विछड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे पाड़ेसरी बणजण जे ला, रब जे दर्जो खुशनूदगियूं रज़ामंदियूं हासिल करण जे ला नमाज जो वॾो किरदार आहे। उन खां पोइ अञा टी ॻाल्हि आहे, अल्लाह ताला जी जहिड़ी मोहब्बत नमाज़ी ज़ैन कंहिंसी कान्हे का। हदीस जे किताबनि खे पढ़ो, हदीस किताब सही बुखारी में, किताब रिकाक में, बाबू तवाज़ो में पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं नथो चवां मुंहिंजो रब थो फरमाए। हे हदीस कुदसी आहे, पाक में फरमायो मुंहिंजो रब थो फरमाए मुंहिंजो बानो नफिल नमाज पढ़ंदो थो रहे। हकीकत ही थव जे दीन के न वेझो का वनी करे ॾिसूंदा, फर्ज थी ते हुई पढ़ना, पर मोमिन होए जेको फर्जन जी पाबंदी करे पर पिलस में नवाफिल भी पढ़े, ओहो पक्की ठक्की भुल में पयला जेको चतो नफिल तो मुर्गे कोन पढ़बा, फर्ज भी कॾहिं पढ़िया कॾहिं न पढ़िया। हल मुझा साईं याद रहे तो दिलनि के मुतमइन करण महज अजायो वा। बेनमाज़ी जो अंजाम कुरान तो चवे तो जहन्नम आ। कुरान का मथे का ॻाल्हि ही कान्हे, आहे का गवाही जेका कुरान का मथे हुजे।
एक कुरान की गवाही या क़यामत जी जहन्नम में सड़दा पिया जन्नती पुछा कंदा मा सलककुम फी सकर तवां खे इते केड़ी शइ पुॼायो केड़े गुनाह जे करे सकर में पिया आहियो पहिरियों पहिरियों हुननि जी ज़ुबान ते जेको जवाब तरी ईंदो चवंदा लम नको मिनल मुसल्लीन नमाज़ूं कोन पढ़ियो से नमाज के छॾण वारे माण्हू जो त को अंजाम ई कोन्हे को कॾहिं बि हुनखे मंज़िल कान मिलंदी मोमिन उहो चइबो जेको फर्ज़ त पाबंदी सां पढ़े पर नवाफ़िल जो बि इहतिमाम करे पाण खे इस्लाम फरमायो मुंहिंजो रब तो फरमाए जेको नफ़िल कसरत सां थो पढ़े न हत्ता उहिब्बहु तांजो ऐं अल्लाह बि उन सां मुहबत थो कयां केतरी मोहब्बत तो कया पाण खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजो रब तो फरमाए जॾहिं बि हू मूंखां सवाल कंदो हुए ऐं रब उनखे अता कंदो आहे के भी शे जी पनाह घुरदो आहे उन शे खां ऐं रब उनखे पनाह ॾींदो आहे जा उन्हनि जो रब तो फरमाए उन सां मुंहिंजी एतिरी त मुहबत आहे जेकॾहिं सुभाणे मौत जो फ़रिश्तो अची हिन जी सराज़ी बीहे थो ही हदीस कुदसी जा अल्फाज़ अथव मलकुल मौत उन जे जिस्म मां रूह कढे थो मिठड़े मोहम्मद करीम इस्लाम फरमायो मुंहिंजो रब तो फरमाए इन रूह कढण जे नतीजे में जेका इन खे तकलीफ़ थी अचे अल्लाह ताला फरमाए तो मूंखे इहा बि पसंदि कान्हे का ही मुझो एडो प्यारो महबूब मकबूल मबरूर बानो है जो मौत की तकलीफ हिंदे अचे मु अल्लाह की जात के या पसंद कोने पर मु अल्लाह जो फैसलो आ या तो हर सूरत में अचणी या दोने जे करे अल्लाह जी रहमत मसलन जो हल नमाज आ रब जी जन्नत नमाज आ अल्लाह जी रहमत की रजा हासिल करने जे ला नमाज बेशुमार फायदा है जो वो इते ही हलो खोड़ सारे गालियों निकरी वेंदियूं बस हाणे हिकड़ी अॻियां ॻाल्हि ज़िक्र थो कयां जे एॾा नमाज जा फ़ाइदा आहिनि त हाणे इन नमाज सां मोमिन जो ताल्लुक कहिड़ो हुजे मोमिन केतिरी पढ़े की पढ़े यकीन ॼाणियो क़ुरान खे पढ़ूं था हदीसनि जे किताबनि खे पढ़ूं था हिननि ॻाल्हियुनि ते गौर कयो अल्लाह जा बानड़ो ही जन्नती जहन्नम जी तक़सीम अथव ही वडन खजानन जो तस्करो पियो थे ही वडन सूखड़ी ही उहा सूखड़ी आ जेका अल्लाह अर्शन ते रब जी ज़ात ने मोहम्मद करीम सलाम के मेराज ते घुरायो अल्लाह ताला आसमानन ते प्यारे पैगंबर सलाम के जेको तोहफो ॾिनो उहा शे नमाज आ ही का घट ॻाल्हि आ रब जे तरफां अता कयल इनाम आ हाणे हिन नमाज सां मोमिन जो कहिड़ो तालुक हुजे यकीन ॼाणियो अज असां वटि त सुठियूं मस्जिदूं पखा गरम पानी थधा पानी सहूलतूं फैसिलिटियूं असांजो हाल ई गो आहे वरी बि मस्जिद खां परे जिन नमाज जी हक़ीक़त खे ॼातो यकीन ॼाणियो उन्हनि जे लाइ मुसीबतनि जे मथां मुसीबतूं हूंदियूं पर सभु मुसीबतूं अबूर करे नमाज से पहुचंदा हुआ रुगो मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत के पढ़ो हदीस किताब सही बुखारी में किताब सलात में इमाम साहब बाब कायम कयो इदा उल्किया अलल मुसल्ली कसरुन हदीस आदो सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइंदा इब्तिदा इस्लाम जो ज़मानो हुआ शुरुआती ज़मानो हुआ फरमाइंदा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करे इए बदियो नमाज पढ़न का किथे बैतुल्लाह में फरमाइंदा द काफरन मजा छहिकड़ा सरकश तरीन गलीज़ तरीन मानू उठा पान में पर्दे भी करे मशहूर कर लगा छा कयूं पान में तबसरो कंदे एक ॿिए खे चवंदा हाओ बेली अॼुकल्ह मके में फलाणी जाइ ते हिकिड़ी ॾाची जो हिकिड़े उठ जो मुर्दार पयल आहे उन उठ जी ओझरी पई आहे पान में हिक ॿिए खे चवंदा आहे को जेको वा ओझरी खणी अचे ओझरी आणे करे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जेॾीमहिल सजदे में वञनि वा ओझरी आणे करे हिन जे मथां फिटी कर सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइंदा ये पाण मां मशवरा कंदे कंदे हिकिड़ो उन्हनि मां बदतरीन माण्हू उथियो ॿिया उन जी हिमायत में विया तव्हांजो निशान मिली करे कहिड़ो कमु कयो मके में ॿाहिरां उन वसनी ओझरी खे आणे करे इंतज़ार में बीठा आहिनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केॾीमहिल था सजदे में वञनि तव्हांजो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सजदे में विया जेॾीमहिल जो सजदे में पिया हिन ज़ालिमनि उहा ओझरी आणे करे नबी करीम सलाम जे मथां रखी आहे पान करीम सल्लल्लाहु सजदे में पिया हन हाने कयो तन एडी वडी वजनी ओजरी हदीस मजे तो सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइंदा के वजन वारे बनी करे नबी करीम सलाम जे घर इत्तला दिनो सैयदा फातिमा रज़ियल्लाहु ताला अन्हा पया नंढी हुई इत्तला दी करे फिलफोर आई आ अची करे नबी करीम सलाम जे मथा इन ओजरी के लाहे थी नबी करीम सलाम जे मथा जने या ओजरी लथी आ मिठड़े मोहम्मद करीम सलाम सिर सजदे मा मथे खयो वा उहो समानो हुयो
उहो वक्त हुयो असांजे सरदार के नमाज जी हालत में ओझरियूं उछलियूं वेंदियूं हुयूं पर पढ़ो हदीसन जा किताब वरी भी नमाज का फारिग थी वरी भी नमाज ले तैयार था थियन सब मसला पंहिंजी जाइ ते पर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम बैतुल्लाह के कोन छॾींदो जेके कम करणा तो कयो पर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम नमाज न छॾींदो ये अञा इब्तिदा इस्लाम आ पढ़ो सही बुखारी किताबुल मनाकिब इमाम साहब बाब कान कयो बाब जिक्र अबी बकरिन हदीस आदो एकड़ो एड़ो नी बायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बैतुल्लाह में दाखिल दिया हिकड़ी से मुझे ले तमा जले काबिल गौरा पंजो दिल के मुतमिन कर बैठायूं असी सब नबी करीम सल्लल्लाहु जा पैरोकार आयूं यार पैरवी या केड़ी चे भी मस्जिद का परे अल्लाह जी नमाज का परे रब जी याद का परे जे कना मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो पैरोकार आ तुजो नमाज सा एड़ो तो ताल्लुक होण घुर्जे यकीन जान मस्जिदन जा दर तो ते बंद थी वजन मसाजिद का तो के रोक्यो वने तुजो रुकावटू तुजे सामू रुकावटू पैदा कयूं वजन पर एड़ो तुजो नमाज सा चाह हुजे सब रुकावटू अबूर करे अल्लाह जे दर ते सजदा करी कलो कोडी हुयो ओझरी मथा उछली वई वरी हाने केड़ो वाक्यो पे पेश अचे नबी करीम अलैहिस्सलाम नमाज में बिठान उकबा बिन नबी मुईद कुफार जे गलीस तरीन अफराद में शामिल बीठो वा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सजदे में विया जोड़ी करे हदीस अल्फाज में खन कहू बिही खनकन शदीदन हथ में रसो हुजेस डोर हुजेस अची नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कंधे में विझी घुटो ॾियण लॻो हदीस अल्फाज हत्ता जो बिछड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो अखियूं सफेद थी वियो अबू बकर सिद्दीक ॾिठो परते खां डोड़ी आयो जो तक़तुलून रजुलन अन यक़ूल रब्बी अल्लाह ज़ालिमो उन्हें के दा कत्ल कयो जेको जो मुंहिंजो रब अल्लाह इंजो रुगो डोहो इहो जो अल्लाह जो तारफ तो कराए सना अबू बकर सिद्दीक ने काफरन के पोइते हटायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कंध मां हो रसो कढियो पर पढ़ो हदीसन जा किताब छा इने वाक़े का पो रसूलुल्लाह नमाज छडे ॾिनी छा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैतुल्लाह जा सजदा छडे ॾिना यकीनन न पढ़ो सही बुखारी किताब तफसीर इमाम सबाब कान कयो बाबू कौल ही ताला ला इल्लम यंतके फिर अबू जहल पंज चमचन ना गड हरम जे हद में भी बैतुल्लाह में भी सबनी के दसे पियो जे तो अज मोहम्मद करीम अलैहिस्सलाम अचे नमाज में जी बीहंदो उन्हें जी नमाज जे दौरान की तो ने जो कद मरोटिया जी तो ने के घुटो दिया ई पंज चमचन चमाटन के या गाल करे पियो एतरे में मिश्रा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम बैतुल्लाह में दाखिल दिया नबी करीम अलैहिस्सलाम जन नमाज शुरू कई हदीस में जे दो ईसालिम ड्रोड़ी करे आयो अगते वधी करे नबी करीम अलैहिस्सलाम जन के घुटो दिया पान करीम अलैहिस्सलाम जे कंध में हथ वेजा जितनी स्पीड में वेझो आयो वरी एतरी स्पीड में परे हलियो सादी बुझन लगा छा थियो जे तो इन जे वेझो वेस मुके उहा बाह नजर आई जो मु समझो वेझो विंदस मुके साड़े खत्म करे छडी दी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा जे कने यो मुझे वेझो अचण जी कोशिश करे हा अल्लाह जा फरिश्ता ने टुकड़ा टुकड़ा करे करे ना ही असांजे सरदार जी सीरत आहे दिलनि खे मुतमिन कयो वेठा आहियूं आऊं बि मुतमिन तमामु मुतमिन पर यादि रहे मुंहिंजा दोस्तो मुंहिंजी तव्हांजी दिलि मुतमिन दे मसइले जो हल कोन्हे मसइले जो हल आहे जॾहिं अल्लाह राज़ी थिए रब सीद सां के इहा वाट नसी आहे लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना सिखो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम की जिंदगी में वस्साबिकून अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु जेकने चाहो था अल्लाह राज़ी थी पे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे सहाबा वारी वाट वठो जे उन्हनि जे जिंदगिन ते नज़र कयूं था हर जाए हर घड़ी दुख सुख बुख आंज सांज हर जाए ते नमाज आ एतरे कदर मशहूर हदीस अबू दाऊद शरीफ जी सुनबी दाऊद में किताब सलात में इमाम सबाब के हमको तो नमाज में रत वही इने जो बयान साहबी से गुरु नमाज में बीठो हुआ दुश्मन पया तीर पियो ने हिकड़ो लगो बियो लगो ट्रियो लगो तीरन जी बरसात नमाज दौरान तीर कढंदो तो वने पर हुनजी नमाज शुरू वा असी उन्हनि जा पोइ लगो केरा सामा ठलो पान के मुतमिन के वेठा आयूं यकीन जानियो सियण पूरा आयूं ही तुगे मानू हा पढ़ो सही बुखारी किताबुल मगाजी बाबो खुसवत रजी साहबी सबोरे जो आखिरी टेमा उनके आने मक्के वार निकड़े चौक से बिहारे हुदूद हरम का बाहर कड़ी ऐ पोइते सजे मक्के में ऐलान कयो फिलाने मानू के मक्के के बाहर फिलानी जाए ते फाही दादियूं सूली दादियूं के हिकड़े साहबी सबोरे के काविर सब गड ध्यान
हलो तिने मुसलमान के ॾिसूं की दीन के फाही अचे की तो ने के सूली ते लटकायो वने हाणे वो वक्त करीब आयो आखिर पूछा था कन ए ज़ैद बुदा तुझे दिल की ख्वाहिश आहे हिन टाइम ते तू केड़ो कम करंदो चाही जेका तू ख्वाहिश ने तुनी ख्वाहिश पूरी कई वेंदी पर बिछड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे सहाबी जी सोच तो कुर्बान वंजे फिक्री फहम तो कुर्बान वंजे उन्हें के खबर आ कि आखिरी घड़ी आ रब के राजी करण जे ला पंजे रब के खुश करण जे ला रब जे दर ते इज्जतूं अज़मतूं कमाइण जे ला नमाज का वधीक भी का विषय काने का तो लगो मक्के वारो जेकर मुझी गाल वठण चाहो था मुके एतरी देर छड़ियो दहुनी फौसली रकातैन छड़ियो तो रकातूं नमाज पढ़ा बरकातूं नमाज पढ़ी वरी बीठल के चवे तो जो तो मुके एतरो तो नमाज में सुकून पे आयो मुझी दिल चो तो अन्या वडी करे पढ़ा पर मु इने जे करे वडी करे कान पढ़ी जो तमाम अन्या को मानू जे के दिसना ओ चवना त ही वफात का डजे तो मौत का डजे तो फाही का डजे तो तने नमाज डिगी कई इने जे करे मु नमाज के मुख्तसर कयो आ वगरना मुझी दिल दी चाहे त नमाज के अन्या वडो करे पढ़ा यकीन ॼाणियो हिननि माण्हुनि खे मौत जे टाइम ते बि नमाज में कामयाबी नज़र थी अचे असीं उन्हनि जवाननि जा पोइवार पेरोकार सॾायूं था पोइ लॻ सॾायूं था नमाज ई कान्हे मसाजिद सां तालुक ई कोन्हे ऐं जे नमाज आहे बि सही नमाज खे सवाइ हिमत ई कोन था ॾियो असांजे मसाइल जो हल नमाज आहे अल्लाह जी जन्नत रहमत जहन्नम का निजात नमाज खुद कमद नमाज बल्कि ये समझो अल्लाह जी जन्नत में मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे पाड़ो से पाड़े श्री बनण जे ला नमाज रब जो मोहब्बत ॾियण वारी नमाज मोमिन जी एडी नमाज से मोहब्बत आ जे मोमिन के रोकियो वने टोकियो वने मौत ने जे सामो खड़ो कयो वने पर हु पो चंदो नमाज ऐं नमाज के पढ़ण सां गॾोगॾु हिकु ॿ ॻाल्हि पेश करे गुफ़्तगू ख़त्म थो कयां इहे त नमाज जूं अहमियतूं सम्झूं ऐं पोइ नमाज खे नमाज करे पढ़ूं हींअर असीं नमाज खे नमाज करे कोन था पढ़ूं नमाज खे आदत सम्झी था पढ़ूं दुकान ते आयासीं ॿ ॾींहं त आयासीं घर आयासीं कचहरी शचहरी गपशप ख़बरूं ॻाल्हियूं हीअं थियो हूं थियो सियासत मामलात मसाइल ज़मीनदारी सभु तबसरा थिया मस्जिद में पहुतासीं बीही वियासीं नमाज में बीहण खां पोइ उहो ज़हन उते ई उहे सोचूं उते ई दुकान दफ़्तर बनी ॿारो 4-6 रकातूं पढ़ी जीअं आया हुआसीं ईअं ई वापसि पिया वञूं अल्लाह जे बानो हिन इबादत जी एॾी वॾी हैसियत आहे त वरी हिन जा कुझु हुदूद कुयूद शराइत बि आहिनि ही पहिरियों ज़हन ठाहे छॾियो त नमाज रुगो जिस्म जी इबादत कान्हे का रूह जी इबादत आहे ज़हन जी इबादत आहे दिल दिमाग़ जी इबादत आहे हिकड़ी शइ में वॾी नसीहत आहे जॾहिं तव्हां चओ न अल्लाह अकबर ख़बरदार सभ खां वॾे बादशाह जे अॻियां बीठा आहियो लफ़्ज़नि जी माना ॾिसो मफ़हूम जाचो और फ़िकिर कयो पोइ पंहिंजे ज़हननि खे ॾिसो वॾेर जे साम्हूं बीहंदा आहियूं दिलि दिमाग़ हाज़िर अबे अम्मा जे अॻियां बीहंदा आहियूं दिलि दिमाग़ हाज़िर ॿार बचड़नि जे अॻियां बीहंदा आहियूं दिलि दिमाग़ हाज़िर पूरे वजूद सां मतां साहिबु कुझु चवे छा थो चवे छा चवां जो खबरदार ही जेके अदब जा तकाज़ा हिते ख़ल्क़ सां था जोड़ियो नमाज में जॾहिं बीहो तव्हांजी पहिरें अल्लाह अकबर से सोच दे अॼु त सभ खां वॾे बादशाह जे अॻियां बीठा आहियूं ज़हन हिते न हुजे दिल हिते न हुजे दिमाग़ हिते न हुजे ठल्लो वजूद हिते हुजे त पोइ नमाज कहिड़े कम जी असांजे माशरे में जो नमाज़नि जी अक्सरियत बेअसराइती आहे उहो तॾहिं जो नमाज खे नमाज सम्झी करे पढ़ूं कोन था जेके नमाज जो दुआऊं आहिनि उहे सम्झो सभु मुखातिब आहिनि अॻे सां हिकिड़ी सही सिधी गुफ़्तगू आहे अल्लाहुम्मा बाइद बैनी व बैन खतायाय कमा बात बैन अल मशरिक़ वल मग़रिब ओ असांजा अल्लाह असांजो ख़ताऊं माफ़ फरमा असांजे गुनाहनि जे विच में ऐं असांजे विच में एतिरो वॾो फ़ासिलो पैदा कर जेतिरो मशरिक़ ऐं मग़रिब जो फ़ासिलो आहे असांखे गुनाहनि खां धोई ईअं साफ़ कर जी सफ़ेद अच्छे कपिड़े खे धोई करे साफ़ कबो आहे जी दुआऊं पिया घुरूं अल्लाह जी ज़ात खां पर इहे पिया दुआऊं घुरूं दिलि दिमाग़ हाज़िरी कोन्हे तव्हां मूंखे ॿुधायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1400 साल अॻु में चयो अल्लाह उहा दुआ दुबाने जी ॿुधे जेका यकीन सां ऐं हाज़िर दिमाग़ी सां घुरी वञे दुनिया में भी कंहिंसां काशे घुरदा आहियूं पूरो वजूद उते ज़हन उते दिल उते सोच सम्झ वॾी ज़ुल्म जी ॻाल्हि आहे बीठा आहियूं नमाज में पढ़ूं अल्लाह मुबाइद बैनी पिया को क्याड़ी पियो खने को ॾाढ़ी पियो खने कंहिंजो नक में हथे सोचूं हले किथे नमाज में जेसीं ज़हन ऐं दिल मौजूद न हूंदी सॼी राति सॼा ॾींहं नवाफ़िल पढ़ो कहिड़े कम जा
कोई ने सोच सा सब खां वॾे बादशाह जे साम्हूं बीठा आहियूं हाणे उन सां हम कलाम तॾहिं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाणे फरमायो ही नमाज ईअं सम्झो त बाने ऐं रब जे विच में तक़सीम आहे बानो जॾहिं नमाज में बीहंदो आहे ईअं सम्झो अल्लाह जी ज़ात सां राज़ ऐं न्याज़ वारियूं कचहरियूं थींदियूं आहिनि असां मां केरु आहे जेको नमाज जो इहो दर्जो ॾे सूरह फातिहा जॾहिं पढ़ूं दिलि दिमाग़ हाज़िर हुजे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन दिमाग़ हाज़िर हुजे सभु तारीफ़ूं अल्लाह जे लाइ अर्रहमान अर्रहीम जेको सब का वडो मेहरबान सब का वडो शफीक सब का वडो बादशाह माना ते नजर हुजे मफहूम ते नजर हुजे मालिक यौमिद्दीन जेको क़यामत जे ॾींहं जो बि मालिक आहे ज़हन हलियो वियो क़यामत जे ॾिहाड़े ॾांहुं ज़हन हलियो वियो क़यामत जे ॾिहाड़े जे बादशाह ॾांहुं ही रुगो दुनिया न हुन दुनिया जो बि मालिक हुई आहे वरी हिकु ज़ुबान ते जुमला आया इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन ओ असांजा अल्लाह ओ असांजा पालनहार परवरदिगार असां तुंहिंजी इबादत था कयूं असां तोखां मदद था घुरूं हाणे इय्याका नअबुदु बि पढ़ूं पिया इय्याका नस्तईन बि चऊं पिया इहो ऐलान बि कयूं पिया रब तुंहिंजी इबादत रब तोखां ई मदद घुरबी पर ॿुधायो जेकॾहिं न दिलि हाज़िर आहे न दिमाग़ हाज़िर आहे न इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन जी माना जी ख़बर आहे हीअ नमाज़ूं कीअं असर कनि चऊं पिया इहदिना सिरातल मुस्तक़ीम अल्लाह असांखे सिरात मुस्तक़ीम ॾेखार सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम ओ असांजा रब असांखे उहा वाट ॾेखार जिन ते तुंहिंजो इनाम आहे न माना अचे न मफ़हूम अचे न दिलि मौजूद न दिमाग़ मौजूद असांजी निमाज़नि जो मिसाल ईअं आहे पिंजरे में हिकिड़ो पकड़ियल तोतो चार लफ़्ज़ सेखारियो पढ़े पियो चए पियो ॻाल्हाए पियो पर उनखे का ख़बर कान्हे का त छा पियो चवे यकीन ॼाणियो मुंहिंजूं तव्हांजूं नमाज़ूं अॼु ईअं न दिलि हाज़िर आहे न दिमाग़ हाज़िर आहे छा पिया चऊं का ख़बर कोन्हे छा पिया पढ़ूं का ख़बर कान्हे हिन जी माना चाहे का ख़बर कोन्हे न दिलि हाज़िर न दिमाग़ हाज़िर ख़बर तेॾी महिल थी पंहिंजो सलाम वराए करे वापसि सां मोटियो अचूं जेकर अहिड़ियूं निमाज़ूं हूंदियूं त पोइ नमाज़ूं कहिड़े कम जूं मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम 1400 साल में रब जे अमर से ऐलान फरमायो फरमाए अंता बुदल्लाह कअन्नक तराह व इन लम तकुन तराह व इन्नहु यराक जेडी मल नमाज पढ़ो था जेडी मल इबादत कयो था ये समझो तो जण तव्हां रब के ॾिसो पिया जे एडे वडे बादशाह जे अॻियां अदब सां बीठा आहियो इएं बीही वञो ॼण तव्हां रब जी ज़ात खे ॾिसो पिया फ़इन लम तकुन तराह फ़इन्नहु यराक जेकॾहिं इएं मुमकिन कोन्हे त कम से कम इएं हुजे तव्हांजी सोच इहा हुजे त तव्हां ते अल्लाह जी नज़र आहे तव्हांजे दिमाग़ ते रब जी नज़र आहे तव्हांजे दिलि ते रब जी नज़र आहे तव्हांजे हथनि ते रब जी नज़र आहे तव्हांजे वजूद ते रब जी नज़र आहे जैसी नमाज़ में बीठा आहियो तव्हांजूं सोचूं इहे हुजनि यकीन ॼाणियो सॼी ज़िंदगी जूं नमाज़ूं त पंहिंजी जाइ ते जेकॾहिं इन अंदाज़नि सां हिकिड़ी नमाज़ पढ़ी ॾिसूं असांजे ज़िंदगियुनि में इनकलाब अची वञे त इंशाअल्लाह अज़ीम हे समूरो प्रोग्राम मग़रिब खां वठी करे हेसी ताईं जेके असां ॻाल्हियूं ॿुधियूं सभु क़ीमती आहिनि ऐं इख़्तिताम ते कंहिंखे छा हासिल थियो छा हासिल न थियो उहो ख़बर पवंदी फजर जी नमाज़ ते इज़ा जलसा असीं ॿुधी ॿुधाए सुम्ही वेही गोगरा हणूं पोइ मूंखे ॿुधायो हिन जलसनि जो कहिड़ो फ़ाइदो पोइ त वेतर बबाल त इहो कयूं इंशाअल्लाह अॼु खां पोइ नमाज़ जी पाबंदी कंदासीं ऐं नमाज़ खे रब जेको दर्जो ई मक़ाम ॾिनो आहे नमाज़ खे उन नज़र सां ॾिसंदासीं मसाइल जे हल जे लाइ अल्लाह जी जन्नती मुहबत जे लाइ रब जी दोस्ती जे लाइ ईअं सम्झो सभिनी अमलनि में अज़ीम तरीन अमल नमाज़ आहे इन सां अहिड़ो त जुड़ंदासीं जीअं असांजे सरदार ते ओझरियूं थियूं छलजनि पर नमाज़ नथा छॾनि कंध में रस्सी विझी करे गिलियो थो वञे नमाज़ नथा छॾे हमला था थियनि नमाज़ नथा छॾे साथियुनि ते तीरनि जो वस्कारो आहे पर नमाज़ न आहे छॾणी जेकॾहिं साथियुनि खे फाही ते लटकाइण जे लाइ तयारु थो कयो वञे नमाज़ लाहे छॾे नमाज़ एॾा पका ठका पाबंदियूं हिन खां पोइ अॻी ॻाल्हि हा नमाज के समझी करे पढ़ूं नमाज जी दुआन जी आयतन जी माना के मफ़हूम के समझूं ऐं या कोशिश हुजे हिकिड़ी शइ ॾिसी अथव न हीअ जेके धण सां हूंदा आहिनि जानवर बकरियूं ठिकरियूं यकीन ॼाणियो जीअं असीं धण चारींदा आहियूं न का बकरी काहे वेंदा आहियूं पर रस्सी में हथु हूंदो आहे बकरी हेॾे छिकण जी कोशिशि कंदी छिके पाण ते कंदा बकरी हेॾे भॼण जी कोशिशि कंदी छिके सिधो कंदासीं यकीन ॼाणियो नमाज में दिमाग़ ईअं थो भॼे नमाज में बीहंदासीं सभु कम यादि ईंदा
पर जी जानवर के मुछी मां छिके बिहारियो था जैसी मस्जिद में आ गयो जैसी नमाज में आ गयो पंज दिल ऐं दिमाग के इहे काबू करे बिहारियो जडे का असांजा जिस्म असांजा ज़हन असांजूं दिलियूं नमाज में हाजिर रहियूं इन आयतन जी माना ऐं मफ़हूम के समझी करे पढ़ियोसीं उन ॾींहुं समझो त असांखे नमाज जी असुलियत नसीब थी आहे असांजो सोनो सरदार नमाज पढ़दो हो पढ़ो सुनन तिरमिज़ी शरीफ सुनन अबी दाऊद किताब सलात बाबुल बुकाए फी सलात अम्मा शाह फरमाया थी पाण करी मुसल्ले ते बिही नमाज पढ़दा हा विच में दीवार हुई हेॾे असांजो हुजरो हो कुरान पढ़दा हा ईअं रोईंदा हा अज़ीज़ुन कज़ीज़िल मिर्जल जी बाह ते देगड़ी रखी उन में पानी विझजे जी तपिश जे करे पानी बड़के दो इहो आवाज़ तमां ॿुधो था उम्मुल मोमिनीन फरमाए थी मुहम्मद करीम अलैहि सलाम जे सीने मां रोइण जो आवाज़ ईअं निकिरंदो वो तॾहिं निकिरंदो जॾहिं दिल ऐं दिमाग़ हाज़िर हुजे अल्लाह जे क़ुरान जूं आयतूं पढ़ंदा वञूं रब जे कहरी ग़ज़ब जा तस्करा ॿुधंदा वञूं हिकिड़ी जाइ ते ज़मीर असांखे रोके करे पुछा करे ओ मियां ही जायूं तोखे बि क़िरास करणियूं अथई ही मौत जी मंज़िल तोले बि अथई ही क़यामत जा मरहला तोले बि अथई जे अमर न संवारी न सुधारी ही जहन्नम जा मुश्किल तरीन मामलात तूं जेले बि अथई यकीन ॼाणो जॾहिं दिल ऐं दिमाग़ हाज़िर हुजे हिननि हक़ाइक़ ते गौर कयूं वो तव्हांखे सवेले बि दसियो फिर रकातूं नमाज़ सां इन अदान सां अख़्तियार कयूं इंशाअल्लाह असांखे अंदाज़ो थींदो त मादी जूं 50 साल जूं नमाज़ूं हिकिड़े पासे पर ही 5 मिंटनि जूं 2 रकातूं असांखे वधीक असर ॾेखारींदियूं नमाज रस्म थोड़ी आहे जेके असीं रस्मनि ज़िंदा कयो दिल खे मुतमइन कयो वेठायूं जहाननि जे रब खां सवाल आहे मुंहिंजो तव्हांजो धणी मुंहिंजो तव्हांजो पालनहार परवरदिगार इन हक़ाइक़ खे दिल सां सम्झण ऐं पंहिंजे सीननि में सांढण जी तौफ़ीक़ अता फरमाए जॾहिं असीं इन प्रोग्राम में वञूं इन सबक़नि खे इन नसीहतनि खे पंहिंजे दिलनि में विहारे करे वञूं अल्लाह ताला मूंखे मांखे मिड़नी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।